महबूबो हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत। फ़िक्र लतीफ़ असांजो जियापो आहे, असांजी हिफ़ाज़त आहे, असांजो बचाव आहे ऐं फ़िक्र लतीफ़ खां सवाइ असां वटि को बि रस्तो कोन्हे। मुख़्तलिफ़ नज़रिया उहे मौजूदु आहिनि, पर हिकिड़ो नज़रियो ॿिए नज़रिए सां मैच नथो करे, उन्हनि जा पाण में इख़्तिलाफ़ आहिनि। वाहिद लतीफ़ साईं आहे जंहिं ते कंहिंखे को इख़्तिलाफ़ न आहे, कंहिंखे को एतिराज़ न आहे, सभई उनखे पंहिंजो सम्झनि था। तंहिं करे साबित थियो त लतीफ़ ई असांजे अंजनि जो उहो इलाजु आहे, असांजे दर्दनि जो दरमान आहे। लतीफ़ साईं जो बैत आहे हिकिड़ो ॾाढो शानदार। खोड़ सारा माण्हू आहिनि, असां हिन समाज खे तब्दील कंदासीं, असां हीअं कंदासीं, असां हूअं कंदासीं, ऐं उहे सदड़िया आहिनि, उन्हनि जे लाइ हुन ॻाल्हायो आहे। असांजे समाज में खोड़ सारा सदड़िया माण्हू अव्हांखे मिली वेंदा जेके चवंदा त आउं हीअं कंदुसि, आउं हूअं कंदुसि, पर कंदा कोन। लतीफ़ साईं चए थो सदड़िया शराब जूं को पचारूं कनि। हीअ जेके सदड़िया आहिनि इहे शराब जूं, हीअ शराब उहो कोन्हे, हीअ शराब समाजी जिदोजहद वारो शराब आहे, हीअ समाज खे तब्दील करण वारो शराब आहे, हीअ समाज खे हसीन बनाइण वारो शराब आहे, हीअ समाज खे बराबरी जे बुनियादनि ते हलाइण वारो समाज आहे। हीअ शराब हिन समाज में अंजनि जे ख़ात्मे वारो शराब आहे। सदड़िया शराब जूं को पचारूं कनि, जोसे कात कलालनि कढिया त हलिया पोइ वञनि। जेके सदूं था कनि न उहे शराब जी ॻाल्हि न कनि, उहे समाज खे तब्दील करण जी ॻाल्हि न कनि। जॾहिं कलालनि कात कढिया त भॼी विया मैदान छॾे। अहिड़ा माण्हू हिन धरतीअ खे, हिन वतन खे, हिन समाज खे नथा घुरिजनि। जोसे कात कलालनि कढिया त हलिया पोइ वञनि। पिकूं से पियनि सिर जिनी जा सट में, शराब उहे अची पीअनि। छाजो शराब? आदर्शनि जो शराब, नज़रियनि जो शराब, पंहिंजे वतन जे बका जो शराब, पंहिंजे माण्हुनि जे बका जो शराब उहे अची पीअनि जेके सिर तिरीअ ते रखे अचनि। जंहिंजो सिर तिरीअ ते हुजे। केॾी कमाल जो बैत आहे, केॾो शानदार बैत आहे। इहो बैत पढ़ण खां पोइ सची पची ईअं थो लॻे त लतीफ़ साईं हिकिड़नि उन्हनि सचनि आशिक़नि जो ज़िक्र कयो आहे, त ॿिए पासे उन्हनि सदड़ियुनि जो बि ज़िक्र कयो आहे जेके सदड़िया चाहिनि त था, सद त रखनि था, पर हुननि में उहा कुवत कोन्हे, उन तब्दीली वारे शराब पीअण जी कुवत उन्हनि में कोन्हे को। उन्हनि खे चए थो तव्हां भॼी परे थियो, तव्हांजी जाइ न आहे, तव्हांजो ही मक़ाम ई न आहे, तव्हां भॼी परे थियो, तव्हां खां ही किसो चढ़ियल आहे। छाकाणि त हिन किसे जो वॾो जान आहे, हिन में वॾियूं क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं, वॾा दर्द पीड़ाऊं ऐं तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं, तंहिं करे तव्हां भॼी परे थियो। केॾो न शानदार सम्झाए थो असांखे लतीफ़ साईं। ऐं असां जेकॾहिं इहो सभु सम्झी वञूं ऐं असां इन ते अमल पैरा थियूं, रुॻो सदड़िया न थियूं बल्कि ज़हर प्याक आशिक़ बणिजूं, त हीअ असांजी समाजी सूरत हाल इन जॻह ते न बीहे। सच पुछो त भिटाई साईं असांखे उहो फ़िकुरु ॾिनो आहे जो उन फ़िक्र ते जेकॾहिं अमल कयूं त असांजा अंज ख़तमु थी वञनि। असां पंहिंजे ॿारनि खे लतीफ़ साईं पढ़ायूं, असांजे स्कूलनि में लतीफ़ साईं हुजणु खपे, असांजे यूनिवर्सिटियुनि में लतीफ़ साईं हुजणु खपे, असांजे कॉलेजुनि में लतीफ़ साईं हुजणु खपे, असांजे कचहरियुनि में लतीफ़ साईं हुजणु खपे। यार इहो ज़ुल्म न आहे त असीं होटल ते वेहूं था त लतीफ़ साईं खे पढ़ण बजाए कुकड़नि जे ख़फ़्त जी ॻाल्हि कयूं था, उते ताज़ी कुतनि जी ॻाल्हि करियूं था, उते फज़ूल ॻाल्हियूं करियूं था, पर भिटाई ते नथा ॻाल्हायूं जेको असांजे अंजनि जो इलाजु आहे। ऐं इहा वॾी ट्रेजिडी आहे असांजे ग़ुलामी, असांजे मसलनि, असांजे अंजनि जो सबबु बि इहो आहे जो असां पंहिंजे जेको बुनियादी सिंध जो फ़िक्र आहे, लतीफ़ साईं जो फ़िक्र सिंध जो फ़िक्र आहे, उहो भले आलमियत जे अंजनि जो बि इज़ालो कंदो हुजे, पर उन जो बुनियादु सिंध आहे। उन फ़िक्र ते जॾहिं असीं नथा ॻाल्हायूं त पोइ अॼु असांजी हालत इहा आहे जो असांजा ॿार
यूनिवर्सिटियूं पास कयो, दरख़्वास्तूं कयूं, भोतारनि जे पोयां धिका खाईंदा था वतनि, पंहिंजा कारोबार नथा कनि, हिन समाज खे तब्दील करण जी ॻाल्हि नथा कनि। ऐं अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं हर माण्हू जेको आहे सो वेठो आहे फेसबुक ते, वेठो थो फ़ोटू रखे औरतुनि जा, हुननि जा, त जीअं असांखे घणा लाइक मिलनि, असांखे घणा फॉलोअर मिलनि, असांखे सभु शयूं मिलनि। कोई नथो सोचे त वतन जो वजूद दाव ते लॻल आहे। मुंहिंजा सॼणो, लतीफ़ टीवी अव्हांजी पंहिंजी टीवी आहे, उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण दॿायो, उनखे लाइक कयो, उनखे शेयर कयो, उन ते कमेंट कयो ऐं वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुचायो। यारो ही ॻाल्हि माण्हुनि ताईं पहुचायो, ही वीडियोज़ माण्हुनि ताईं पहुचायो। जेकॾहिं तव्हां 100 माण्हुनि ताईं पहुचायो ऐं 10 माण्हू जेकॾहिं कुझु थोरो बि उन मां सिखी पिया त समाज तब्दील थियणु शुरू थींदो। मूंखे उमेदु आहे त अव्हां लतीफ़ टीवी जो मान रखंदव ऐं तव्हां उनखे ज़रूरु सब्सक्राइब कंदव। हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत।